वक्त असां जामशोरो शहर में बीठल आहियूं। हिते जंहिं वक्त ॿिया तमामु गंभीर मसइला आहिनि ऐं उन सां गॾु तव्हांखे ॿुधायूं त हिन चूंडुनि जे सरगर्मियुनि में नई ॻाल्हि जेका साम्हूं आई आहे उन में इहा ॻाल्हि आई आहे त गुज़िरियल ॿोॾुनि में बलोचिस्तान मंझां जाबलू इलाइक़नि में वेठल बुगटी ऐं मरी बिरादरी जे हज़ारे माण्हुनि जेको आहे सो लॾ पलाण करे हिते जामशोरो जे जाबलू इलाइक़नि में पहुता हुआ। हितां जा शनाख्ती कार्ड ठाराए वोटर लिस्टुनि में नाला दर्ज कराए वरिता आहिनि। जॾहिं त सिंध जे हर नंढे वॾे मसइले ते आवाज़ उथारींदड़ जेके धुरियूं आहिनि क़ौमप्रस्त आहिनि उथारण में मुकमल तौर ते ख़ामोश नज़र अची रहियूं आहिनि। इलाइक़े जे आज़ाद तोड़े नामज़द उमेदवारनि मथनि शफ़क़त जो हथु रखणु ऐं बुनियादी सहूलियतुनि जा आसरा ॾेई वोट हासिलु करण लाइ जेको आहे सो मैदान ते लथल आहिनि। साॻिए वक़्तु अजीब ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु अफ़गानी पठाण जेके हिते रोज़गार सांगे आया हुआ तन बि आहिस्ते आहिस्ते हिक ॿिए पुठियां आबाद थियण जो सिलसिलो शुरू कयो आहे। हिन वक़्तु उन्हनि जो जामशोरो जे आसपास पंहिंजा कचा ॻोठ क़ाइमु करे छॾिया आहिनि ऐं गॾोगॾु जिन खे इलाइक़े जे बासर यूनियन काउंसिलुनि मां रहाइशी सर्टिफिकेट ॾियारे न रुगो शनाख्ती कार्ड ठाराए ॾिना विया आहिनि पर वोटर लिस्टुनि में पिणु नाला दाख़िल कराए छॾिया आहिनि। अफ़गानी पठाणनि जेको आहे सो हिते बूट पॉलिश रेड़नि ते सुको फ्रूट दुकाननि ते मुख़्तलिफ़ शयुनि जा धंधा ऐं रेती तोड़े बजरी जे दिकनि ऐं घर तोड़े बंगला तामीर करण लाइ मटीरियल सप्लाई समेत जेको आहे सो ट्रकूं ऐं ट्रैक्टरनि जो जेको आहे सो हिते रोज़गार कनि था हलाइनि था ख़रीदारीअ में आहिनि ऐं गॾोगॾु उन्हनि लातइदाद जेको आहे सो होटल खोले छॾिया आहिनि। फैक्ट्रियुनि में जेके कमु कनि था अक्सर उन्हनि जी आबादी आहे ऐं ख़ासि ॻाल्हि इहा आहे त सस्ती मज़दूरी जेका आहे सा असांजा सिंधी उन्हनि खां 300 रुपया 350 400 500 700 ताईं जेको आहे सो हिन वक़्तु कारीगर जी मज़दूरी आहे वठनि था। उन्हनि जी भेट में ही जेके ॿाहिरां आयल उहे सस्ती मज़दूरी वठनि था ऐं उन सस्ती मज़दूरी सबबु जेको आहे सो माण्हू इन्हनि खां मज़दूरी कराइनि था जंहिं सबबु जेको आहे सो हितां जो ख़ासि तौर ते मज़दूर तबिको तमामु वॾो मुतासिर थियो आहे। जामशोरो सनअती इदारनि जे बावजूदि जेको आहे सो जामशोरे जा माण्हू बेरोज़गार आहिनि। ही कुझु माण्हू असां सां बीठल आहिनि। नाज़रीन उन्हनि खां पुछूं था दादा हिते जेके असांजे जामशोरे में ॿाहिरियां अफ़गानी पठाण आया आहिनि उन जे हवाले सां तव्हां छा चवंदव मक़ामी माण्हुनि ते कहिड़ो असरु पियो आहे? सही मकानी माण्हुनि ते वॾो असरु पियो आहे। जेके हितां जा बेरोज़गार नौजवान सिंधी आहिनि उन्हनि खे वीचारनि खे रोज़गार मिले कोन थो। मथां जेका आहे अफ़गानी आया आहिनि उहो बोझ अञा वधीक थी आहे ऐं इन जे करे असां सिंध गवर्नमेंट खे या हुकूमत खे अपील था कयूं जेके गैर मुल्की अफ़गानी आहिनि उन्हनि खे वापसि करे ऐं हितां मकानी माण्हुनि जी जेका बेचैनी आहे उहा दूरि कई। नाज़रीन जामशोरो जो STP अॻवान सागर आलमाणी असां सां गॾु आहे। साईं मुंहिंजा जीअं त हिते जामशोरो में ॾींहों ॾींहुं धारियुनि जी यलगार थी रही आहे ख़ासि तौर ते अफ़गानी पठाण जेके हिते अची जन सिंधी माण्हुनि जे रोज़गार ते लत ॾिनी आहे। इन हवाले सां जॾहिं त STP समेत ॿियूं क़ौमप्रस्त जमायतूं आवाज़ उथारनि थियूं ऐं इन मामले ते संजीदगी सां जामशोरो में आवाज़ नथा उथारियो इन जो सबबु छा आहे? साईं वॾी महिरबानी अव्हांजी। सभ खां पहिरीं इहा आहे त तरक़ी पसंद पार्टी पंहिंजी धरती जे वजूद जे लाइ शुरू खां वठी कोशिशूं कंदी रही आहे ऐं हींअर ताईं बि असांजूं इहे ई कोशिशूं आहिनि छो त सिंध धरती असांजी माउ आहे। असां उन जे वजूद जे लाइ आख़िरी वक़्त ताईं रत जे आख़िरी फुरे ताईं विढ़ंदासीं। असांजो चिटो मौक़िफ़ आहे त असां इहो चऊं था त सिंध ते जेको बि हक़ हुकुमरानी जो हक़ आहे उहो सिंधियुनि खे आहे, सिंधियुनि खे हुजणु खपे। अहिड़े नमूने सां जेके असांजा मैदनी वसीला आहिनि या ॿियूं शयूं आहिनि उहे सिंध जे हवाले कयूं वञनि। धारियुनि जे हवाले सां असांजो चिटो मौक़िफ़ आहे त कराची खां वठी कश्मीर ताईं को बि जेको माण्हू आहे धारियो उन खे न त हिते बीहण जो हक़ु हुजे जीअं ॿियनि सूबनि में आहे। मिसाल तौर ते पंजाब में को बि जेको सो ॿाहिरियों माण्हू धारियो सूबाई सीट ते या इन ते कोन्हे त अहिड़े नमूने सां सिंध में बि सिंधी माण्हू जो ई हक़ु हुजे। धारियुनि जे लाइ असां मुस्तक़िल बुनियाद जामशोरो जे हवाले सां छा चवंदो? जामशोरे जे हवाले सां इहा आहे त जामशोरे जे हवाले सां हिते असांजी जिदोजहद भली आहे पर हितां जा जेके मक़ामी वॾेरा आहिनि हितां जा जेके मक़ामी वॾेरा आहिनि उन्हनि जे हवाले सां जीअं सॼी सिंध में आहे ईअं ई हिते उन्हनि खे मक़ामी वॾेरा तहफ़ुज़ ॾियनि था त उन असांजी जेका ॻाल्हि आहे या असांजो आवाज़ु अॻिते नथो पहुचे न को वरी असां उन मीडिया वारनि खे ई कॾहिं ज़रूरत थी आहे त उन्हनि मीडिया वारनि असांजे क़ौमी इशू खे जेको हिकिड़ो अॻिते पहुचायो हुजे ऐवाननि ताईं त अहिड़े नमूने सां अॼु जेकॾहिं अवां हिमत कई आहे ज़रूरत कई आहे त आऊं सम्झां थो त इहा या त अव्हांजी वीडियो न हलंदी या त वरी जेकॾहिं हलंदी त अव्हां खां बि ज़रूरु
पुछाणो थींदो या का ॻाल्हि अव्हां जे सिरनि जो बि शायदि ख़ैरु हुजे या न हुजे, छो त अहिड़ा काफ़ी मसाइला थिया आहिनि जिन ते सहाफ़ियुनि खे शहीद बि कयो वियो आहे। साईं असुलु आहे त जीअं तव्हां वॾेरनि जी ॻाल्हि कई त उन्हनि वॾेरनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल्हि थी आहे त हीअ जेका धारी हलकार आहे उन सिलसिले में, या तव्हां को एहतजाज अमली किरदारु त STP कहिड़ो अदा कयो आहे जामशोर में? अमली किरदारु इहो आहे त असां बिल्कुलु एहतजाज कया आहिनि ऐं रिकॉर्ड ते आहिनि। बाक़ी वॾेरनि सां त हर को पंहिंजी पार्टी सां लॻापियल आहे, उहो पंहिंजी पार्टी जे प्लेटफॉर्म तां तरक़ी पसंद पार्टी बिल्कुलु जिदोजहद कई आहे। जीअं खाणोठ में इन जेको कोयलो निकिरे पियो थो उते असां जेको धारिया आबादी आहे पठाण तमामु घणा आहिनि, असां उन जे लाइ जिदोजहद कई आहे। असां हितां धारियनि खे कढण जे लाइ जिदोजहद कई आहे ऐं उन्हनि जे लाइ एतिरी जिदोजहद कई आहे त उन्हनि खे घटि में घटि हिते बीहण जो हक़ु न हुजे। पर जेकॾहिं हिकिड़ो असां पाकिस्तान जे नाले में रही करे हिते रहूं था त उन पाकिस्तान जे नाले में हुननि खे वोट जो हक़ु वधि में वधि ॾिनो वञे, बाक़ी कंहिं बि सूबाई सीट ते या इन ते बीहण जो हक़ु न हुजे ऐं शनाख़ती कार्ड उन्हनि जा उतां जा ई हुजनि जिते मुस्तक़िल उन्हनि जी रहाइश आहे। जामशोर जे हवाले सां सियासी समाजी शख़्सियत शलवा जो मरकज़ी चेयरमैन कामरेड जोशीलो सिंधी असां सां गॾु आहे। कामरेड, जामशोर में जेका धारी आबादकारी थी रही आहे ॾींहों ॾींहुं ऐं उनखे जेको आहे सो क़ानूनी हक़ बि मिली रहियो आहे, उन्हनि जा कार्ड दाख़िल आहिनि, गॾो हिन वक़्तु हू वोट ॾियण जा जेको आहे सो हक़दार थी विया आहिनि। इन सॼी मजमूई सूरत हाल खे तव्हांजी शलवा तव्हां कीअं था ॾिसो? जीअं त धारी आबादकारी सिंध में इन करे आबाद थिए थी त भाउ असां मुस्लमान आहियूं, असीं पाकिस्तानी आहियूं ऐं असांखे हक़ु आहे त असीं हिते आबाद थियूं ऐं जेको आहे सो अची करे जेके असांखे हिते वोट बि दाख़िल करण हक़ु आहे। पर असुल में छा आहे त इहे जेके सॼा हक़ आहिनि इन धारी आबादकारी खे हितां सिंध जो वॾेरो सपोर्ट करे थो। हालांकि धारी आबादकारीअ सां असांजो सिंधी माण्हू जेको मक़ामी आहे उहो रोज़गार खां ऐं जेको आहे ॿियनि सहूलियतुनि खां इलाही मारूम थियो आहे। भाउ ज़ुल्म जी हद आहे त अफ़गानिस्तान जो माण्हू बि हिते करे अचे आबाद थिए थो, साईं वज़ीरिस्तान जो माण्हू हिते करे अचे आबाद थिए थो, साईं बर्मा जो माण्हू हिते करे आबाद थिए थो, साईं जेको आहे सो ॿियनि बि इलाही ईरान जो माण्हू हिते अचे आबाद थिए थो। असां इन आबादी करण में वॾेरो इन करे उनखे क़बूल करे थो त वॾेरे खे इहे लालचूं आहिनि त जेको धारी आबादकारी हूंदी उहा जेका आहे मां उनखे सपोर्ट कंदुसि त उहो मूंखे वोट ॾींदो। पर इन धारी आबादकारीअ सां सिंधी माण्हू जे वजूद खे ख़तरो हलाक आहे। असां जेको आहे सरकार खां घुर था कयूं त धारी आबादकारी खे जेको आहे क़ानूनी जेके हक़ ॾिना विया आहिनि इहे क़ानूनी हक़ वापसि करे ऐं धारी आबादकारीअ खे सिंध मां जेको आहे सो निकाल ॾिनी वञे त जीअं सिंधी माण्हू सही नमूने सां गुज़ारे वसीले खे सही नमूना इस्तेमालु करे सघनि। वॾेरो हर दौर में उभरंदड़ सिज जे सलामी रहियो आहे ऐं उहो असां सां हिन मामले ते तावण करण लाइ इन करे तयारु न आहे जो उहो लालच में आहे त धारी आबादकारी अची करे मूंखे वोट ॾींदी ऐं मूंखे MLA बनाईंदी, मूंखे MP बनाईंदी, उन करे उनजी उहो सपोर्ट करे थो, असां जी सपोर्ट नथो करे। उन करे असां बि इहा सघन आहे त जीअं धारी आबादकारी खे तड़े सघूं। वॾेरो असां सां इन करे तावन नथो करे जो हुनखे कुर्सीअ सां मोहबत आहे, न को सिंधी माण्हू सां न को सिंध सां। इन धारी आबादकारी खे कीअं था ॾिसो? असल में जामशोरे में हिन वक़्तु जेका आहे धारी आबादकारीअ जो मसइलो मां चवंदुसि त ईअं जीअं पाणी चइजे या रोडनि जी बहालीअ वारो रस्तो आहे या ओवरहेड ब्रिज वारो मसइलो आहे, उन सां गॾोगॾु धारी आबादकारी जो मसइलो बि तमामु वॾो आहे। ऐं हिते मां हिकु शागिर्द जी हैसियत सां जेको इन जो सबबु ॾिसां थो, कारण ॾिसां थो धारी आबादकारी जो, उहो इहो आहे त हिते जेके बाअसर माण्हू आहिनि, ख़ासि करे जेके इलेक्शननि में हिसो वठनि था, हुननि ॿाहिरियां माण्हू हिते आबाद करे उन्हनि खे शनाख़ती कार्ड ठाराए ॾेई करे पंहिंजो ॼण वोट बैंक वधाइण जी कोशिशि कई आहे। वोट बैंक वधाइण जी आड़ में हिते मक़ामी माण्हुनि जे रोज़गार ते धाड़ो लॻो पियो आहे। हिते जेके बि जामशोर में इंडस्ट्रीज़ कंपनियूं आहिनि जेके फंक्शनिंग सूरत हाल में आहिनि, उन्हनि सभिनी में ॿाहिरियों माण्हू वेठो आहे। असांजो मक़ामी माण्हू ॾिसण, मक़ामी माण्हू त ठहियो पर तव्हांखे उन्हनि कंपनियुनि में इंडस्ट्रीज़ में फैक्ट्रीज़ में तव्हांखे सिंधी माण्हू बि ॾिसण में न ईंदो। अटे में लूणु बराबरि आहे सिंधी माण्हू हिननि इदारनि में। त तंहिं करे इन जो वॾो कारण जेको मूंखे ॾिसण में अचे थो उहो इहो आहे त वोट बैंक वधाइण जी आड़ में पंहिंजे मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करे असल में उहे बि उन्हनि जा वोटर आहिनि, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो मक़ामी वोटर जी का अहमियत कोन्हे का ऐं ॿाहिरीं वोटर वधाइण जे चकर में उन्हनि खे रोज़गार ऐं हर सहूलियत सां आरास्ता कयो। इन बाबति छा करणु खपे? तव्हांजी हिकु शागिर्दीअ जी हैसियत सां कहिड़ी राय आहे? हाणे जीअं सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो ॾिनो कराची जे हवाले सां त कराची में परॾेही जेके बि माण्हू आहिनि उन्हनि खे नेकाली ॾिनी वञे त हक़ीक़त में हीअ जेके असांजा मक़ामी इलाइक़ा आहिनि, शहर आहिनि, हिते
बि बुनियादी तौर ते गॾियल क़ौमुनि जे आइन गॾियल क़ौमुनि जे करारदादुनि मूजिबि बि जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि खे रोज़गार जो सभ खां वॾो हक़ु आहे। तंहिं करे ॿाहिरियों माण्हू जेको बि आहे हर हिक खे पंहिंजो पंहिंजो सूबो, हर हिक खे पंहिंजो पंहिंजो इलाइक़ो आहे, हर कंहिं माण्हू खे होॾे मुंतक़िल कयो वञे ऐं उन्हनि खे उते रोज़गार जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। उन जे मुक़ाबले में जो मक़ामी माण्हू जो हक़ु ज़ाया थिए, हितां जा माण्हू बचा विकिण ते मजबूर आहिनि। हिते तव्हां ॾिसंदा हूंदो रोज़ानो माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि, नौजवान ख़ुदकुशियूं पिया कनि, ॿुढा ख़ुदकुशियूं पिया कनि, ॿारनि खे औरतूं विकिणनि पियूं। त इहा सूरत हाल असांजी सिंध में, असांजे जामशोरे में इंतिहाई गंभीर थींदी पई वञे। इन लाइ जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि उन्हनि खे पंहिंजनि इलाइक़नि वापसि कयो वञे ऐं उन्हनि खे उते उहे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि त उन सां असांजो मक़ामी माण्हू बि ख़ुशहाल थींदो। जामशोरो में हिन वक़्तु ॾिठो वियो आहे त ॿाहिरियां माण्हू भुगटी आहिनि, मरी आहिनि, जेके गुज़िरियल ॿोॾि दौरान हिते आबाद थिया हुआ ऐं हिन वक़्तु उन्हनि जा शनाख़ती कार्ड बि ठही विया आहिनि, गॾोगॾु वोट बि दाख़िल थी विया आहिनि। तव्हां इन्हनि जी आबादी खे कीअं था ॾिसो? असां चऊं था त जेको हुतां ॿोॾि मुतासिर थी आया आहिनि ऐं उन्हनि जा वोट दाख़िल थी विया आहिनि, असां उनखे वेलकम चऊं था। उहो पाकिस्तानी आहिनि, उहो को बंगाल खां न आया आहिनि ऐं हिते पाकिस्तान जो एरिया आहे। जे अगरि जेको आबाद त पाकिस्तान जो इलाइक़ो आहे, जामशोरो त पाकिस्तान जो इलाइक़ो आहे, अगरि हिते आया आहिनि त असां उनखे वेलकम चवंदासीं। गॾोगॾु अफ़गानी सवाती ऐं क़ाबिली पठान जेको आहे सो वॾे तइदाद में हींअर जामशोरो ज़िले में आबाद थिया आहिनि। कोल माइन जे इलाइक़े में उते फैक्ट्रियुनि में कमु कनि था, को बि सिंधी मज़दूर कोन्हे, ठेकेदार बि उन्हनि जा आहिनि। त उन हवाले सां तव्हां उन्हनि जे अफ़गानी पठाननि जी जेका आबादी आहे उन्हनि जा वोट बि दाख़िल थिया आहिनि, उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवंदो? असां हिन कोल माइन वेंदा रहिया आहियूं, हिते को बि अफ़गानी पठान जेको आहे सो उन्हनि जो वोट दाख़िल कोन्हे। पिशावर जा पठान ज़रूरु आहिनि, सवात जा पठान ज़रूरु आहिनि, पर अफ़गानी पठान उते कोल माइन में को बि माण्हू न आहे। हिन वक़्तु ख़ुदा जी बस्ती जे भरिसां अफ़गान बस्ती पठाननि क़ाइमु कई आहे। जी 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 हाणे उहो हिकिड़ो जनरली मैटर मुल्क जे हवाले सां। अफ़गान हिते रुगो ख़ुदा जी बस्तीअ में न वेठा आहिनि, जामशोरे में न वेठा आहिनि, सॼी कराची जेका आहे उहा बि अफ़गाननि मां काफ़ी हद ताईं आहे। उहो हिकिड़ो वफ़ाक़ी मैटर आहे जेको तव्हांजी हद आहे, उन हवाले सां तव्हां कहिड़ो आवाज़ु उथारियो आहे? असां उन में अञा त असां उन इलाइक़े मां मेंबर न थिया आहियूं। जेके पुराणा मेंबर उतां थी विया आहिनि उन्हनि त को बि आवाज़ु कोन उथारियो, पर मूंखे अञा इन ॻाल्हि में इल्मु कोन्हे त को अफ़गान उते आहे बस्ती। जे उते बस्ती आहे त पोइ इनशाला उन ॻाल्हि लाइ सोचींदासीं। सम्झूं था उन करे सिंध जो को बि माण्हू किथां बि आयो हुजे, उत्तर खां आयो हुजे, लाड़ खां आयो हुजे, उहो पंहिंजे धरतीअ ते रही सघे थो। बाक़ी जेके ॿिया माण्हू आयल आहिनि उहो सॼे सिंध में मसालो आहे बिल्कुलु धारियां, जीअं अफ़गानी आहिनि, सवाती आहिनि। त सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जो शुरूअ खां मौक़ुफ़ रहियो आहे त कंहिं बि सवाती बाजोड़ी अफ़गानीअ खे असां पंहिंजे धरतीअ ते बर्दाश्त नथा करियूं। उन मंझि मुख़्तलिफ़ मरहलनि में हिन वक़्तु हुननि जा वोट बि दाख़िल थी विया आहिनि, कार्ड ठही विया आहिनि, उन्हनि खे तव्हां छा था करे सघो? असां इनशाला उन्हनि जी जीअं ई निशानदेही थींदी त असां उन्हनि ते जेको बि असांजे वस में हूंदो, जेकॾहिं असां ऐवाननि में वञूं था त उन हवाले सां कमु कंदासीं, न त जेको एहतजाजनि असांजो कमु आहे उन्हनि जी असां सर्वे करे ऐं उन्हनि जे लाइ को लाहे अमल ठाहींदासीं ऐं कंहिं बि धारे खे असां हिते बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं। जामशोरो जे तक NA 231 जे PP शहीद भुट्टो तरफ़ां नामज़द उमेदवार असां सां गॾु आहे कामरेड सलेमान भलाई। जीअं त सलेमान साईं, हिते जामशोरो में धारी आबादकारी ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे ऐं हिन वक़्तु हुननि जेको आहे सो क़ानूनी हक़ बि हासिलु करे वरिता आहिनि, हुननि जा वोट दाख़िल थी विया आहिनि, कार्ड ठही विया आहिनि। इन मजमूई मसइले ते तव्हांजे PP शहीद भुट्टो छा कयो आहे? हिन वक़्तु तव्हां उन्हनि वटि वर्क जे हवाले सां, वोट वठण जे हवाले सां लाज़िमन विया हूंदव या वेंदव, तव्हांजो छा चवणु आहे? अॼु असांजी जामशोरो जी हीअ अज़ीम धरती धारी आबादगारीअ जे हिन आलीशान चुंगल में फासी चुकी आहे। ख़ुसूसी तौर ते असांखे ज़िले जामशोरे में बाइकाटे असां इन धारी आबादगारी जे ख़िलाफ़ु ज़बरदस्त क़िस्म जी हलचल कई। पोइ उहा लाखड़ा पावर हाउस हुजे, हितां जे जामशोरे जी मुक़ामी आबादीअ में अफ़गानी भगोड़ा हुजनि, जिन जी हालति इहा आहे त हैरत जी ॻाल्हि आहे त हितां जा नाज़िम बि जेकॾहिं सर्च कंदव त उहे बि पाकिस्तानी कोन्हनि के अफ़गानी भगोड़ा असांजा नाज़िम थी चुका आहिनि। उनखे हितां जा मक़ामी माण्हू ई चूंडनि था न, इहे ई वोट कनि था। तव्हांजे चवण जे मुताबिक़ जेकॾहिं उहे नाज़िम या चूंडल जेके उमेदवार बीहनि था, धारिया आहिनि, त उन में तव्हां बि हितां जा मक़ामी माण्हू आहियो, तव्हां जा इलाइक़े जा वोट बि उन्हनि खे मिलनि था, तव्हां बि जामशोरो जा रहवासी आहियो। उन लाइ आऊं उन्हनि मिसकिन माण्हुनि खे अपील थो कयां, जामशोरे वासियुनि खे अपील थो कयां,
त जामशोरे वासियो, ज़िले जामशोरे जा बाग़ैरत शहरियो, ख़ुदा जे वास्ते हिन जामशोरे खे बचाइण लाइ हिननि धारियुनि खे धारी आबादकारी खे मुस्तहम करण वारनि खे सुञाणो, उन्हनि मां हथ कढो, पंहिंजे हक़ीक़ी नुमाइंदनि खे जेके तव्हांजे हिन धरतीअ लाइ विढ़नि, जेके तव्हांजे ज़िले जामशोरे जे हक़ीक़ी वारसीअ लाइ विढ़नि, उन्हनि खे वोट करे ऐवाननि में आणियो। मुंहिंजो वाइदो आहे त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो जे हिन नंढड़े अदना कारकुन जेके मिसकिन माण्हू आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं जामशोरे जे माण्हुनि इज़त ॾिनी ऐं एतिराम कई त मां सभ खां पहिरियां ई वाहिद माण्हू हूंदुसि जेको ज़िले जामशोरे में धारी आबादकारीअ जे ख़िलाफ़ु ऐवान में ज़बरदस्त क़िस्म जो ख़ाली आवाज़ु कोन उथारींदुसि, पर इनशा ताला तव्हां ॾिसंदो त ज़िलो जामशोरो हक़ीक़ी असली वारसनि जे हवाले थी वेंदो। छोरो मज़हबी जमात जा अॻवान आहियो, हीअ धारियुनि जी जेका यलगार जामशोरो में थी आहे, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? साईं, असल में असां इन खे जेको आहे सो काफ़ी दफ़ा एहतिजाज जे तौर ते बि जेको आहे सो ॼाणायो आहे, ऐं जेके हितां जा ख़ासि आहिनि माण्हू उन्हनि खे बि जेको आहे सो इन जे बारे में आगाह कयो आहे त हिते जेके ॿाहिरि वारा ख़ासि करे अफ़गानी पठान जेके हिते अची रिहाइश पज़ीर थिया आहिनि, ऐं उहे बि जेके आहिनि से हितां जा उन्हनि वटि शनाख्ती कार्ड बि इशू थी विया आहिनि, ऐं हू हितां पंहिंजा बाक़ाइदे ईअं सम्झो त शहरी थी रहनि था पिया करे। हाणे इन्हनि जे लाइ लाइहा अमल छा जोड़णु खपे? तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे? तव्हां कहिड़ी जिदोजहद कंदव? तव्हां मज़हबी तंज़ीम वारनि छा कयो आहे? हाणे असीं इन जे लाइ बस वारनि दोस्तनि खे ऐं मथे सुप्रीम कोर्ट वारनि खे इन्हनि खे दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं त बराए महिरबानी ही जिथां जा आहिनि उन्हनि खे वापसि कयो वञे, हिननि जा जेके हितां जा कार्ड इशू थिया आहिनि उन्हनि खे रद्द कयो वञे, ऐं इहो जेको वोट ॾियण जो बि हिननि खे हक़ु ॾिनो वियो आहे, छो जो त हीअ बेसिकली त हीअ हितां जा आहिनि कोन के जो हुननि खे सिंधी तौर ते उन्हनि खे मुख़्तलिफ़ नमूननि सां कार्ड इशू कया विया आहिनि, ऐं उन्हनि खे हुननि जो वोट बैंक बनायो वियो आहे। इन करे असांजो मुतालबो इहो ई आहे बस वारनि खे त महिरबानी करे हिननि जा जेके इहे शनाख्ती कार्ड आहिनि उहे हितां जा रद्द करे, हितां जी शहरियत हुननि जी जेका आहे ख़तमु करे, ऐं हिननि खे वापसि पंहिंजे असल मुक़ाम ते मोकिलियो वञे। नाज़रीन, अवां हितां इलाइक़े जे माण्हुनि ऐं ख़ुदि जेके धारी आबादकारी वारा माण्हू आहिनि उन्हनि जो एतिराफ़ ॿुधो त हू गुज़िरियल 1964-65 खां वठी करे जेको सो हिते आबाद आहिनि, ऐं उन्हनि खे हितां जे बाअसरनि जो जेको आहे सो साथ आहे, जंहिं साथ सां हुननि हिते वोट बि दाख़िल कराए छॾिया आहिनि। सियासी समाजी अॻवाननि जो इहो चवणु आहे त हुननि आवाज़ त उथारियो आहे, पर इलाइक़े जा बाअसर जेके आहिनि उहे तमामु हिननि खां सगारा आहिनि, ऐं उन्हनि जे आवाज़ खे नंदियो वियो आहे, ऐं उन्हनि इन ॻाल्हि जो एतिराफ़ कयो आहे त इन धारी आबादकारीअ जे रोकण जे हवाले सां सियासी समाजी तंज़ीमूं कुझु नथियूं करे सघनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त कराची समेत मुल्क जे ॿियनि शहरनि में जहिड़ी तरह सुप्रीम कोर्ट नोटिस वरितो आहे, अवां हींअर सभिनी सियासी समाजी अॻवाननि, हितां जे इलाइक़ाई माण्हुनि ऐं सिंध यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो मौक़ो ॿुधो, जिन जी सभिनी जी घुर ऐं इहो मुतालबो आहे त सुप्रीम कोर्ट जहिड़ी तरह पाण मुरादो ॿियनि ॻाल्हियुनि जो नोटिस वठे थी, इन ॻाल्हि जो नोटिस वठी करे ऐं जामशोरो मंझां धारी आबादकारी खे ख़तमु कयो वञे। कैमरामैन अली मोहम्मद मक्सी सां गॾु आजिज़ रहमतुल्लाह लाशारी, धरती टीवी न्यूज़, जाम।